सिंधी ॿोली ओताक में तव्हांजो स्वागत आहे। दोस्तो, असांजो हिकिड़ो कवि हो, वॾो साहित्यकार हो, डॉक्टर मोती प्रकाश। उनजो हिकु मशहूरु गीत आहे, आंधीअ में जोत जॻाइण वारा सिंधी, खाक खे सोन बणाइण वारा सिंधी, रणपट में बाग़ वसाइण वारा सिंधी। उहे सिंधी जिन खे भारत जे विरहाङे खां पोइ दर बदर भिटकणो पियो, उन्हनि मां कुझु सिंधियुनि आज़ाद हिंदुस्तान में नई सिंध वसाइण जी कोशिशि कई, हिकु नओं शहरु अॾियो। उहो शहरु आहे गांधीधाम आदिपुर, जेको गुजरात जे कच्छ ज़िले में आहे, कंडलापोट जे पासे में। सिंधी ॿोली ओताक जे तरफ़ां असां गांधीधाम जे इतिहास बाबति हिननि एपिसोड्स में सम्झंदासीं त उन शहर जी अॾावत, कंस्ट्रक्शन कीअं थियो, उन में वसाहत कीअं थी ऐं हर शइ जो विकास कीअं थियो। असां गांधीधाम जे टिनि ख़ासि ॼाण रखंदड़ माहिरनि सां ॻाल्हाईंदासीं, जिन सॼो जीवन पंहिंजो गांधीधाम में गुज़ारियो आहे लॻभॻि। उहे टे माहिर आहिनि प्रोफेसर एच.के. कृपलाणी, जेके तोलाणी कॉलेजिस मां रिटायर थियल आहिनि, प्रोफेसर रमेश लोहाणा, हू बि तोलाणी कॉलेज आर्ट्स में हुआ ऐं रिटायर आहिनि हाणे, ऐं श्री दीपक रामचंदाणी, हू इंजीनियर आहिनि ऐं उहे बि सॼो वक़्तु गांधीधाम में रहिया आहिनि। हिननि जो पंहिंजो बि योगदान रहियो आहे शहर जे विकास में। हिन पहिरें एपिसोड में असां श्री दीपक रामचंदाणी सां ॻाल्हाईंदासीं त हीउ शहरु कीअं अॾियो वियो, कीअं ठाहियो वियो, उन जी इतिहास बाबति ॼाणंदासीं त इहो लोकेशन छो चूंडियो वियो, कहिड़े क़िस्म जी चैलेंजिस, मुश्किलातूं जेके फाउंडिंग फादर्स हुआ शहर जा, उन्हनि ॾिठियूं, कीअं उन्हनि कोशिशि करे शहरु वॾो कयो। तमामु दिलचस्प कहाणी आहे, मूंखे उमेदु आहे तव्हांखे वणंदी। दीपक हिकु सिविल इंजीनियर आहे, जीअं मूं चयो, ऐं गुजरात राज्य जे वाटर सप्लाई डिपार्टमेंट में हुन 38 साल कमु करे उतां चीफ इंजीनियर थी रिटायर थियो। दीपक जा वॾा फादर, ग्रांड फादर बड़ौदा में आया सिंध मां, पोइ उल्हासनगर विया ऐं आख़िर में अची आदिपुर गांधीधाम में रहिया, जिते दीपक जो पिता श्री गोविंद रामचंदाणी तोलाणी पॉलिटेक्निक में इंस्ट्रक्टर हो। अटकल 45 सालनि जी उमिरि में दीपक खे साहित्य ऐं इतिहास में वधीक ख़ासि करे रुचि थी ऐं हुन पढ़णु शुरू कयो ऐं कुझु लिखियो बि अथई। त अचो दीपक सां मुलाक़ात शुरू था करियूं। दीपक, तव्हांजो सिंधी ॿोली ओताक जे हिन पॉडकास्ट में जेका असां गांधीधाम जे इतिहास तारीख़ जे बारे में ॻाल्हाए रहिया आहियूं, उन बाबति आहे ऐं उनजो कीअं बर्पा थी, उन में सामाजिक आर्थिक व्यवस्था कीअं वधी, उन जे बारे में ॻाल्हाईंदासीं। ऐं मां तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां, तव्हां मुंहिंजे लाइ टाइम कढियो। सिंधी माण्हुनि खे ऐं ॿिया जेके बि इंट्रस्टेड हूंदा ॿुधण में, उन्हनि खे गांधीधाम जे बाबति तव्हांजे तरफ़ां हिकु तमामु रुचिकारक किताबु जेको तव्हां लिखियो आहे, जंहिंमें तमामु घणियूं पिक्चर्स आहिनि गांधीधाम जो हिस्टोरिकल नॉलेज जेको तव्हांजो आहे उहो शेयर कंदासीं। उमेद त माण्हुनि खे पसंदि ईंदो दीपक, ऐं जेतिरो मां तव्हां सां ॻाल्हायो आहे, किताबु पढ़ियो, हुन मूंखे पढ़ी करे ऐं सम्झी करे ॾाढी ख़ुशी थी त सिंधियुनि केॾो वॾो कमु कयो आहे। पार्टीशन खां पोइ हिकु पंहिंजो नओं शहरु बर्पा कयूं ऐं हुन में केतिरनि शख़्सियतुनि जो ज़िक्र आहे, केतिरनि ई महान माण्हुनि जो कॉन्ट्रीब्यूशन आहे। उन जे बारे में बि असां वक़्तु ॻाल्हाईंदासीं अॻियां वञी करे। त जी जी कयूं, तव्हांजे हिकु किताब जो जेको ही इमेज आहे, आई वांट टू शो टू पीपल, ऐं पोइ उन जे बेसिस ते असां थोरो ॻाल्हाईंदासीं त बहितर थींदो। त असां हिते हाणे शुरू था कयूं जेको आहे किताब गांधीधाम, a port town, some lesser known facts, written by दीपक रामचंदाणी। दीपक असां सां गॾु आहिनि हिन वक़्तु। दीपक, सभ खां पहिरीं जेको मुंहिंजे मन में सुवाल अचे थो त उहो इहो आहे त कीअं ही लोकेशन जेको आहे कंडलापोट जे पासे में, उहो चूंडियो वियो, सिलेक्शन थियो, छाकाणि त जॾहिं मां ॾिसां थो भारत जे नक्शे में, असां ॾिसूं त ओलह पासे वेस्ट साइड में गुजरात आहे। गुजरात जे हिकु कच्छ क्रीक में असांखे ॾिसणु अचे थो भई हिते आहे गांधीधाम, ऐं उहो लोकेशन कीअं नकी थियो, उन जे बारे में कुझु ॿुधाइण जी कोशिशि कयो। लोकेशन सभिनी खां पहिरीं त कच्छ हिननि जे ज़हन में आयो कि भई लोकेशन असां कच्छ में कयूं, छो जो हिकिड़ो कारण इहो आहे त कच्छ गुजरात जो लार्जेस्ट डिस्ट्रिक्ट आहे। 1/4 ऑफ एरिया कवर करे थो, हिकिड़ो ई डिस्ट्रिक्ट आहे जेको कवर करे थो। माना उन में ईअं सोचियो थो वञे भई लैंड एबंडेंट आहे,
and that can be allocated. त कच्छ सिलेक्शन करण जो पहिरियों कारण त इहो हो। बराबर। सेकंड कारण इहो आहे कि कच्छी ऐं सिंधी ॿोली ऑलमोस्ट सिमिलर है। सिंधी ऐं कच्छी ॿोली ऑलमोस्ट सिमिलर आहे। ऐं ॿी ॻाल्हि, सिंध ऐं कच्छ जो सालनि खां ट्रेड जो व्यवहार हो। बराबर। सालनि खां ट्रेड जो व्यवहार हो। ऐं जेके कच्छ जा रूलर्स हुआ, बेसिकली समा राजपूत, उहे बि सिंध मां आया हुआ हिते कच्छ में। ओके। त बेसिकली उहे बि हिते जा हुआ ऐं ॿोली बि कच्छी सिमिलर। ऐं कच्छ जो जेको बनी पोर्शन आहे, जेको बनी ग्रासलैंड चवंदा आहिनि, जिते रण उत्सव थींदो आहे, उते जा जेतिरा बि ॻोठ आहिनि उहे सभु सिंधी ॻाल्हाईंदा आहिनि। कच्छी न, सिंधी, एग्ज़ैक्टली सिंधी ॻाल्हाईंदा आहिनि जीअं असां ॻाल्हायूं था। ऐं असां खां बि प्योर फॉर्म उहो अञा उन्हनि जो प्रिजर्वड आहे। बराबर। त इहो हिकिड़ा हुई। ॿी ॻाल्हि त कच्छ में कजे त कहिड़े हंधि कजे रिहेबिलिटेशन, त उन में बि ऑप्शंस ते पे थी सघिया। हिकु त जेको बनी एरिया आहे या लखपत आहे, बिल्कुलु सिंध जे बॉर्डर सां टच थियल आहे। दैट वाज द इज़ीएस्ट वे कि उतां ट्रांसमिट थी करे हिते माण्हू इवन पंधु बि हली सघनि। फुटवे बि आहिनि इन फेयर सीज़न, नॉट इन एवरी सीज़न। फुट रूट बि आहे। त हिकिड़ो त इहो हो। पर भाई प्रताप जो विज़न इहो हो त उनजे माइंड में हिकु बिज़नेस विज़न हो। बराबर। हाणे जेको सिंध जो लोकेशन ॾिसूं स्ट्रेटेजिकली, त उते हिकिड़ो आहे कराची जे पासे खां घणई पोर्ट्स ठहिया। गिदू बंदर ठहियो, बंबोर पोर्ट ठहियो। त बंबोर जेको पोर्ट हो उहो 1st सेंचुरी BC खां 13th सेंचुरी ताईं पोर्ट हो। 1400 साल इट वाज एक्टिव पोर्ट। बराबर। त पोर्ट ऐं ट्रेड ऐं कॉमर्स इहो सिंधियुनि जे माइंड में हुई। त उहो त बंबोर पोइ सिल्क रोड ते अची वियो। हा, त सिल्क रूट हो। ऐं सिल्क जा 2 रूट हूंदा आहिनि, हिकिड़ो त सी रूट हूंदो आहे, ॿियो कारवान रूट हूंदो आहे। बराबर। त कराची, नियर कराची एंड बंबोर वाज अ कॉमन प्लेस। उनमें कारवा रूट भी हो ऐं इहो सी रूट भी हो। बराबर। त शाह अब्दुल लतीफ़ जो हिकिड़ो कलाम आहे, पेरे पवंदी सां चवंदी सान, रही वञ रात बंबोर। बराबर। बंबोर वो ॻोठ ऐं पोर्ट टाउन हो। बंबोर वाज अ पोर्ट टाउन। त उठ त आड़ीअ जाम जा। शाह जो ई आहे इहो बि। शाह जो आहे। त जेको आड़ी जाम हो उहो पुनूअ जो फादर हो। अच्छा, सुसुई पुनू वारी पुनू जेका हुई। हा, उन जो फादर हो आड़ी जाम। अच्छा। ऐं केच मकरनि में रहंदा हुआ। ऐं उन स्टोरी में बि ज़िक्र आहे कि उते कैमल जे थ्रू कारवा रूट हो। उठ ते चढ़ी करे वापारी वेंदा हुआ। व्यापारी वेंदा हुआ। त पुनू खे ख़बर ई इन करे थी पए इन्हनि जे माण्हुनि जे थ्रू, भई हिते हिकु ससुई रहती, ॾाढी ब्यूटीफुल गर्ल आहे। अच्छा। तॾहिं पुनू खे ख़बर थी पए। माना उन मां हेॾा साल झूनो हिकु पुरावो आहे, ऑथेंटिक पुरावो आहे कि भई सिंधी ऑलवेज ट्रेडर्स हुआ ऐं इन में पोर्ट जे रिलेटेड एक्टिविटीज़ में हुआ। बराबर। त भाई प्रताप जे मग़ज़ में हिकिड़ो इहो पॉइंट त रहियो हूंदो। पाण बिज़नेसमैन हुआ। त गांधीधाम जेको अॼोको गांधीधाम आहे, त पाण सोचूं कि अॼोके गांधीधाम में कंहिं वक़्तु छा हो। त अॼोके गांधीधाम जी ॻाल्हि कयूं त जेको कंडला पोर्ट हो, उते महाराव पोर्ट ठाहियो हो। बराबर। कच्छ जे महाराव ऑलरेडी पोर्ट ठाहियो हो। अच्छा। पासे खां हिकिड़ो तूणा बंदर हो, उहो ऑलरेडी हो। माना 2 पोर्ट जो विज़न त हो, भई पोर्ट नियरेस्ट आहिनि। सेकंडली नैरो गेज रेलवे लाइन भी हुई। फ्रॉम तूणा टू अंजार एंड फ्रॉम कंडला टू अंजार। अच्छा। The railway infrastructure already हो। ऐं अंजार टू भुज भी रेलवे लाइन।
अच्छा, त ट्रांसपोर्ट इंफ्रास्ट्रक्चर ऑलरेडी हो, बराबर। पोर्ट नज़दीक हुआ। हम्म। सेकंडली आदिपुर जे पासे खां हिकिड़ो सीनाई ॻोठ आहे हम्म। जंहिंमें हिकु लेक आहे। उहो लेक 1939 में महाराव ठाहियो, हम्म। त वाटर सोर्स बि हो पाण वटि। बराबर। ऐं इवन वीरी पासे खां आहे, वीरी में स्प्रिंग्स हुआ, माना ज़मीन मां पाणी ॿाहिरि निकिरंदो ऑटोमेटिकली, अच्छा। ऐं विथ ग्रेविटी सिधो कंडला ताणी वेंदो अच्छा, विदाउट एनी पंपिंग। इवन बोरवेल में बि पंप करण जी ज़रूरत न आहे। हूंदो लैटिट्यूड अहिड़ो हो जो उतां पाणी मथां हेठि पियो अचे। हा, आर्टिज़न वेल चइबो आहे उनखे। अच्छा। आर्टिज़न वेल्स हुआ, उन मां ई कुंडी मां पाणी निकिरी करे सिधो ग्रेविटी सां कंडला वेंदो हो। ओके। ऐं उहो पाणी कच्छ स्टेट जी रेलवे खे मिलंदो हो, ऑयल इंस्टॉलेशंस खे मिलंदो हो, खारी रोड विलेज खे मिलंदो हो, ऐं सॉल्ट वर्कर्स खे बि मिलंदो। ओके। त इहे फैसिलिटीज़ ऑलरेडी हुयूं। हम्म। त इहा जेका स्ट्रेटेजिक लोकेशन हुई गांधीधाम जी, हाँ। इहा प्राइम लोकेशन चवाई। ओके। त इन करे भाई प्रताप जे माइंड में आयो हूंदो कि भई हीअ लोकेशन बेस्ट आहे। ऐं ऑगस्ट 47 खां जनवरी 48 जे विच में 5 महीननि जे अंदरि हम्म। सॼी स्ट्रेटेजी डिसाइड थी हुई पाण खे कहिड़ी ज़मीन खपे। ओके। उन वक़्तु भाई साहब आया हूंदा घणी दफ़ा, सॼो आसे पासे खां पुछा कई हूंदऊं, ॾिठो हूंदऊं, सर्वे कयो हूंदऊं, डिमार्केशन माइंड में रखी हूंदऊं भई हीअ ज़मीन खपे, क्वांटिफाई कई हूंदऊं। त हिननि 5 महीननि जे अंदरि सभु ॻाल्हि थी वई। बराबर। अल्टरनेटिव ॿियो छा हो? ॿियो अल्टरनेटिव इहो हो त लखपत साइड बि पोर्ट्स आहिनि। जेको वधीक नॉर्थ में आहे कच्छ में। हा, जखौ पोर्ट बि आहे। हाँ। बराबर, लखपत खुदि हिकिड़ो पोर्ट टाउन हो कंहिं ज़माने में। उनजो नालो लखपत इन करे पियो कि लख कोड़ियुनि जी डेली आवक हुई, रेवेन्यूज फ्रॉम पोर्ट एक्टिविटीज। अच्छा, लख कोड़ियूं। कोड़ियूं माना हिकु किस्म करेंसी हुई उन वक्त जेका। इनजी कच्छ करेंसी हुई कोड़ी में। अच्छा। त उनजो नालो लखपत हो। अच्छा। त रिच पोर्ट हो कच्छ जो। पर धीरे 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 जीअं सिंधु नदी जो पाणी फ्लो थियण बंदि थियो ऐं जेके क्रीक्स आहिनि उहे क्रीक्स बंदि थी वयूं, त जेको सी ट्रेड चैनल हो कच्छ ऐं सिंध जे विच में, त उहो डिस्टर्ब थी वियो ऐं पोर्ट्स इनएक्टिव थिया हुआ वेल बिफोर इंडिपेंडेंस। इन करे महाराव जे टाइम ते बि मांडवी डेवलप थियो, तूना डेवलप थियो ऐं कंडला डेवलप। त सॼी पोर्ट एक्टिविटीज़ अची वई ईस्टर्न खां वेस्टर्न साइड में अची वई। ओके। कंडला साइड, कंडला, तूना ऐं मांडवी। बराबर। मांडवी त बेसिकली शिप बिल्डिंग हो। हाँ। त बेसिकली स्ट्रेटेजिक लोकेशन इहो हो। इन करे भाई प्रताप खे लॻो कि भई हीअ लोकेशन असांजे लाइ बिल्कुलु एप्रोप्रिएट आहे। महाराज कच्छ जो हुयो, उनखे अप्रोच करण में उनखे हिकिड़ी इहा हेल्प दीपक थी हूंदी त भाई प्रताप जा महात्मा गांधी ऐं सुधा पटेल सां सुठा रिलेशन हुआ ऐं हू पाण खुदि फ्रीडम फाइटर बि हो। त उहो थोरो इतिहासिक जेको आहे ब्रीफली ॿुधायो भई हुनजो जेको पॉलिटिकल कनेक्शन हो भाई प्रताप जो, जंहिंजे करे बि हुनखे थोरी, पाण त विज़नरी हुयो ई, पर हुनजो इहो जेको कंट्रीब्यूशन आहे फ्रीडम स्ट्रगल में ऐं कनेक्शन फ्रीडम फाइटर्स सां करे महात्मा गांधी ऐं नेहरू सां ऐं पटेल सां, उन ते थोरी रोशनी विझो न। ॾिसो, गांधीपीडिया.com हिकु साइट आहे जिते गांधी जो इतिहास ऐं उनजी डायरीज़ वग़ैरह मिलंदी आहे। त उतां मूंखे हिकु लेटर मिलियो जेको महात्मा गांधी भाई प्रताप खे लेटर लिखियो। इट वॉज इन 1928। अच्छा। 1928 खां भाई प्रताप जा गांधी सां एतिरा सुठा टर्म्स हुआ कि कोई उनजा पर्सनल इश्यूज़ महात्मा सां उहो शेयर करे सघंदो। अच्छा। ऐं गांधी हुनखे सलाह ॾींदा हुआ घर जो भाती सम्झी करे। अच्छा। त उहा तॾहिं एज हुई भाई प्रताप जी 20 साल। अच्छा। 20 साले में उन एतिरा रिलेशन्स डेवलप कया। त इहा ॻाल्हि आहे 1928 जी। ऐं 28 खां पहिरीं गांधी सिंध में आया हुआ 1921 में। ओके। ऐं उन खां पोइ 29 में आया। अच्छा। त 28 में त रिलेशन एस्टेब्लिश थी विया।
ऐं 21 जी ॻाल्हि कयूं त भाई प्रताप तॾहिं 13 साले जो आहे। इन जो मतिलबु कि हिन जा रिलेशन जेके डेवलप थिया ड्यूरिंग बिज़नेस करण मुंबई वेंदा हुआ या दिल्लीअ में किथे हिननि सां गॾु थिया हूंदा, ईअं करे माना आउट ऑफ सिंध हिननि जा रिलेशन्स पहिरीं डेवलप थिया। तॾहिं खां हुननि जा रिलेशन्स हुआ एट द एज ऑफ 20। ॿियो हिकिड़ो होम मिनिस्ट्री जी वेबसाइट आहे जिते गांधी जी खे केरु केरु मिलण वियो उनजी सॼी डायरी लिखियल आहे। अच्छा। हा, होम मिनिस्ट्री में। त जनवरी 30 जनवरी 1933 में भाई प्रताप मुंबई जेल में हिनखे मिलण विया। अच्छा। माना ॾिसो केतिरा उनजा रिलेशन्स हुआ सिंस एज ऑफ 20 इयर्स। ऐं ऑफिशियल रिकॉर्ड में हिकिड़ो ऑगस्ट 44 में भी हिननि जो कम्युनिकेशन मिले थो लेटर जो भाई प्रताप ऐं महात्मा गांधी जो। अच्छा। ऐं उन कम्युनिकेशन में इहा आहे त हू कुझु पैसा इकट्ठा करे फ्रीडम फाइटिंग जे लाइ स्पॉन्सर कंदा हुआ, कांग्रेस खे स्पॉन्सर कंदा हुआ, आश्रम खे स्पॉन्सर कंदा हुआ। त उहो सॼो उन्हनि में डॉक्यूमेंटरी एविडेंस आहे। ॿी ॻाल्हि, एतिरा ई सुठा टर्म्स उन जा हुआ सरदार पटेल सां, बराबर, भाई प्रताप जा। त बिफोर इंडिपेंडेंस हिकु प्रोविजनल इलेक्शन थी हुई सॼे कंट्री में। भाई सेंस वठूं, तॾहिं वोटिंग राइट्स सभिनी खे न हुआ, सिलेक्टेड माण्हुनि खे वोटिंग राइट्स हुआ। त उन में हिकिड़ो इंटरनेट ते सरदार पटेल जी डायरी थी मिले जंहिंमें हिकु लेटर लिखियल आहे सरदार पटेल जो चोएथराम गिदवाणी खे। अच्छा। त उहे उन्हनि खे चवनि था भई भाई प्रताप चाहे थो भई मां कंटेस्ट कयां ऐं उहो कंटेस्ट कंदो, ही विल डेफिनेटली विन, सीट असांजी सिक्योर थींदी ऐं उनखे टिकट न ॾींदासीं त आसे पासे जे ॿियनि कॉन्स्टिट्यूशंसी में हिन जो इफेक्ट पवंदो। बराबर। पर तंहिं टाइम ते घणी सीनियर मेंबर हुआ, विष्णु शर्मा ॾाढा सीनियर हुआ। भाई प्रताप जी एज नंढी हुई, उनखां घणा सीनियर हुआ। पोइ कांग्रेस इहो नकी कयो भई उनखे टिकट, पर माना ॾिठो वञे थो भई उनजा सालनि खां टर्म्स हुआ। अच्छा। त उहो हिकिड़ो एडवांटेज हो कि सरदार पटेल जे थ्रू या गांधी जी जे थ्रू महाराव कच्छ खे अप्रोच करणु त हिनखे ॾाढो ईज़ी थियो। उन वक़्तु कच्छ अञा भारत खे असेंट एक्सटेंशन में न आयो, जस्ट फ्यू डेज बिफोर उन खां आयो हो, कनेक्ट थियो भारत सां। भारत सां आयो हो यानी अगस्त 47 में हिकु सिग्नेचर करे छॾी हुई उनजे दीवान। अच्छा, दीवान त्रिभुवन दास, दीवान ऑफ कच्छ। हाँ, त्रिभुवन दास राजा करे हुआ उनजा दीवान। त ऑन बिहाफ ऑफ महाराव विद कंसेंट ऑफ महाराव लंडन में हुआ। अच्छा। त उन ॾेई छॾियो हो 11 अगस्त ते। उन वक़्तु गंढिया भारत सां, यूनियन सां। हा, यूनियन सां, डोमेन ऑफ इंडिया सां गॾु हिकिड़ो उन्हनि जो एग्रीमेंट ऑलरेडी थी चुको हो। ऐं जेको 16 अगस्त माउंट बेटन उनखे साइन कयो, काउंटर साइन माउंट बेटन कयो। त उहो ऑलरेडी हो ऐं कच्छ जे महाराव जे माइंड में क्लियर हो कि भई असांखे गॾिजणो आहे। सेकेंडली, उन्हनि खे इहो सेंस त हो कि हू कच्छ मां आया आहिनि महाराव ख़ुदि। त हिकिड़ो 1952 में प्रेस इंफॉर्मेशन ब्यूरो जी आर्चीव्स मां हिकु न्यूज़ मिली, इंग्लिश न्यूज़ आहे। उन में हिकु टाइटल लिखियल आहे, ओल्ड कजिन्स कम टुगेदर। बराबर, सिंधी ऐं कच्छी गॾु थिया। हा, ओल्ड कजिन्स कम टुगेदर। उहो उन्हनि हिकिड़ो सब टाइटल ॾिनो ऐं ॿियो सब टाइटल हो, बोल्ड एक्सपेरिमेंट इन कोऑपरेटिव सेल्फ हेल्प। हा। सेकंड इहो सब टाइटल हो। थर्ड हो, कन्नड़ा स्पेल्स प्रॉस्पेरिटी। ॿियो हो, 4000 हाउसेस रेडी, सोशल एंड कल्चरल लाइफ एंड प्लेसेस ऑफ पिलग्रिमेज। त इहो नैरेशन हो 1952 में प्रिंट मीडिया जो। इहो गांधीधाम जे बारे में हो, मोस्टली गांधीधाम जे बारे में प्रिंट मीडिया में इहो नैरेशन हो। अच्छा, त हाणे 52 में वञण खां पहिरीं असां हिकु भेरो इहो प्रोसेस ॿुधायूं। भाई प्रताप एरिया आइडेंटिफाई करे छॾी कंडला जे आसे पासे में,
पोइ हुन जी माराव खे अप्रोच कयो 1948 में, ऐं बिल्कुलु तमामु थोड़नि ॾींहंनि में ई माराव ऐं जेको दीवान आहे या प्राइम मिनिस्टर चइजे हुन वक़्तु हुन जी प्रोविंस जो, जी उन्हनि उहो साइन ऑफ कयो असांखे कुझु ज़मीन ॾियण हाँ जो। त उन जे बारे में ही जेको तव्हांजे बुक में बि लिखियलु आहे ऐं लेटर बि जी प्रोड्यूस जी 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 लिटिल हाणे अबाउट। हुन में ॾिसो, इन में ॾिसो ॿुधायांव कि सिंधु रिसेटलमेंट कॉर्पोरेशन कंस्टिट्यूट थी हा 26 जनवरी 48, ओके। बराबर। उन खां पहिरीं 4-5 महीना सॼो होमवर्क थियल हो, ऑलरेडी कंप्लीट होमवर्क थियल हो। त जीअं ई एसआरसी कंस्टिट्यूट थी, ऑन द नेक्स्ट डे 27 जनवरी हिकु लेटर वियो महाराव खे, ज़मीन खपे थी विद क्लियर कट डिमार्केशन, बराबर। ऐं मुंहिंजी स्टैटिक लोकेशन हीअ आहे, हीअं ज़मीन खपे थी। हा ऐं हिकु ॾींहुं छॾे 29 तारीख़ उनजो रिप्लाइ अचे थो ऐं अप्रूवल अचे थी हा कि 15,000 एकड़ तव्हांखे ॾिना विया, ऐं त्रिभुवन दास राजा जी साइन सां हिकु लेटर मंजूरी जो अची थो वञे। त इहा ॾाढी ख़ुशीअ जी ॻाल्हि हुई कि असांखे जेको खपे थो उहो मिली वियो। हा त इन्हनि ख़ुशी कम्युनिकेट कई महात्मा गांधी सां थ्रू टेलीग्राम। अच्छा, भाई प्रताप। भाई प्रताप कम्युनिकेट कई थ्रू टेलीग्राम। हा तेसिताईं गांधीधाम नालो न हो। अच्छा, हिते चवंदा आदिपुर, ऐं गांधीधाम जेको आहे उनखे सरदारगंज चवंदा हुआ। सरदारगंज। अच्छा सरदारगंज चवंदा हुआ। अच्छा त गांधीधाम नालो ई कोन हो। ओके। त ख़ुशी ज़ाहिर करण जे लाइ हिकु टेलीग्राम कई भई तव्हां अचो त फाउंडेशन ले कई। बराबर। त 30 जनवरी ते टेलीग्राम मिले थी गांधी खे, उनजा पीए उन्हनि खे ॿुधाइनि था, हा ख़ुशि था थियनि, अचण जी इच्छा बि व्यक्त कनि था, पर सैडली उन ॾींहुं महात्मा गांधी जो मर्डर थो थिए। ओह व्हाट अ हिस्टोरिक थिंग। बराबर। सैडली ऑन द सेम डे महात्मा गांधी जो मर्डर थो थिए। त हाणे हिननि छा सोचियो, भई 12 ॾींहंनि जी क्रिया ख़तम थी वञे महात्मा गांधी जी, हा तंहिंखां पोइ असां फाउंडेशन सेरेमनी कई बराबर। गांधीधाम जी। त 30 तारीख़ ते थिए थो ऐं 12 फरवरी गांधीधाम डे मल्हायो वेंदो आहे। हा एग्ज़ैक्ट 12 ॾींहं था थियनि। ऐं 11 तारीख़ आचार्य कृपलानी महात्मा गांधी जूं एशिस हिते खणी आया, हा ऐं जेका उन्हनि जी रख आहे उहो हा कंडला क्रीक में प्रवान कयूं। अच्छा ऐं उन खां पोइ उन ॾींहं ते गांधीधाम जी स्थापना थी। इन करे नालो बि गांधीधाम पइजी वियो। इन करे नालो गांधीधाम पइजी वियो। अच्छा बाक़ी त प्रीवियसली हिते चवंदा हुआ आदिपुर ऐं हुते चवंदा हुआ सरदारगंज, हा पोइ गांधीधाम सॾाइण लॻो सॼो शहर। हा त हाणे हिन में दीपक असांखे शुरूअ में त 15,000 एकड़ मिली ज़मीन, पर पोइ घटाए करे 2600 एकड़ वञे पई थी। उहो थोरो मुख़्तसर नमूने थोरे नमूने में इहा स्टोरी माण्हुनि खे ॿुधाए छॾियो भई इहो कीअं थी वियो। ॾिसो हिकिड़ो त छा आहे, कराची पोर्ट हो इम्पोर्टेंट, अनडिवाइडेड इंडिया जे टाइम ते वेस्टर्न पोर्ट हो, उहो हली वियो पाकिस्तान में। त हिते हिकिड़ी पोर्ट जी ज़रूरत हुई। त गवर्नमेंट पोर्ट एडवाइजरी कमिटी हिकु ठाही, जंहिंजा चेयरमैन हुआ कस्तूरबाई लाल भाई। अच्छा, जेके अहमदाबाद में इंडस्ट्रियलिस्ट हुआ, टेक्सटाइल टाइकून हुआ। अहमदाबाद में इन्हनि जूं 7 टेक्सटाइल मिलूं हुयूं, ऐं मैनेजमेंट कॉलेज जेको आहे उन्हनि ठाहियो, एलडी कॉलेज ठाहियो, इंडोलॉजी इंस्टीट्यूट, टेक्नोलॉजी इंस्टीट्यूट, घणेई कुझु कयूं। त लाल भाई जा सन हुआ कस्तूरबाई, उहे हुआ। हाणे हिते पोर्ट जे लाइ 2 ऑप्शन हुआ, हिकिड़ो या त कंडला पासे ठहे या त ॿियो मोरवी साइड ठहे, काठिया सौराष्ट्र में। 2 ऑप्शन हुआ। ॿिनि ऑप्शन मां कमिटी खे ईअं लॻो कि ज़मीन ऑलरेडी हिते आहे ऐं एसआरसी खे 15,000 एकड़ ज़मीन मिलियल आहे, उनजो कुझु पोर्शन असां खणूं, असांजे लाइ सफिशिएंट थींदो ऐं ईज़ी बि थींदो, उहो ईज़ी बि थींदो।
त ऑप्शन इन्हनि ॾिनो कि भई हिते कंडला में पोर्ट ठाहियूं। त कंडला पोर्ट ठहे त कंडला जे पोर्ट जे लाइ ज़मीन खपे, ट्रेड एंड कॉमर्स वधे त रेलवेज़ जे लाइ ज़मीन खपे, घणई ज़मीनूं खपनि। त पैरेलल हिकिड़ो उन्हनि जो बि अप्रोच रहियो शिपिंग मिनिस्ट्री जो कि असांखे बि ज़मीन खपे। ॿी ॻाल्हि आहे, पहिरीं एसआरसी जी जवाबदारी हुई ओवरऑल डेवलपमेंट जी, टोटल। हाणे कंडला पोर्ट जॾहिं पिक्चर में अची वई, ॿ टे ॿियूं ॻाल्हियूं बि आहिनि कि हुन में कुझु कंडीशन अहिड़ियूं हुयूं जेके भाई प्रताप उन्हनि सां सहमत न हुआ। लीज कंडीशन अहिड़ियूं हुयूं 1951 में जेका फर्स्ट ड्राफ्ट लीज ठही उन में सहमत न पिया थियनि। ॿी ॻाल्हि कि फंड्स भी एग्जॉस्ट थी विया हुआ। अच्छा, फंड्स भी भारत सरकार देन स्टॉप्ड। अच्छा, कि भई हाणे असां न ॾींदासीं। इवन कंडला पोर्ट भी फंड्स शेयर करण जे लाइ डिनाय कयो ऐं रेलवे चयो भई असांखे ख़ुदि जी पंहिंजी कॉलोनी ठाहिणी आहे त असां एसआरसी खे कुझु हेल्प न करे सघंदासीं। ओके, त फंड्स भी शॉर्ट हुआ ऐं इन जो एपिसोड हलियो फ्रॉम 1951 टू 55। 4-5 साल इहो करस्पॉन्डेंस, ये मीटिंगूं, ये घणी कुझु ॻाल्हियूं हलियूं। अल्टीमेटली भाई प्रताप खे ईअं हो कि एसआरसी में जिन माण्हुनि इन्वेस्ट कयो आहे, जिन जा शेयर आहिनि, उन्हनि जी इच्छा हुई कि हिकु माण्हूअ खे 2 प्लॉट मिलनि एटलीस्ट। त उन्हनि जे माइंड में हो कि 3000 एकड़ एटलीस्ट मूंखे खपे कि जिन मूं ते भरोसो करे इन्वेस्ट कयो आहे ऐं 1000 रुपए शेयर हो ऐं उन टाइम ते 1000 रुपया वॉज टू मच। त माण्हुनि मूं ते भरोसो कयो आहे त मां उन्हनि जो फुलफिल कयां ड्रीम्स कि हिननि खे मकान ॾियां ई ॾियां। त अल्टीमेटली इन वन मीटिंग हुन डिसाइड कयो भई मूंखे 3000 ताईं कन्फाइन कयो एंड रिमेनिंग ही सरेंडर्ड। अच्छा, रिमेनिंग सरेंडर्ड माना ओरिजिनल लीज हली वई कंडला पोर्ट में ऐं असां सब लीज थी वियासीं 3000 में। ऐं 3000 मां बि कुझु अलॻि डिमांडूं आयूं, उहे कटिजी करे वञी करे 2600 उड़ियूं अल्टीमेटली। अच्छा, इन में दीपक वन पॉइंट जेका डिस्कस कईसीं असां त उन वक़्तु जेको बि सभु थी रहियो हो इन एरिया खे डेवलप करण लाइ सिंधियुनि जे लाइ एज अ रेफ्यूजी, त उहो हिकु रिहेबिलिटेशन मिनिस्ट्री जे अंडर में थी रहियो हो। ऐं पोइ सब्सिक्वेंटली छाकाणि त मेन लैंड मास जेको आहे उहो कंडला पोर्ट जे डेवलपमेंट में तो शिपिंग मिनिस्ट्री जे अंडर में अची वियो। त हाणे सॼी एरिया आई उन शिपिंग मिनिस्ट्री जे अंडर में थी सॼी वई। एरिया एज ऑन टुडे शिपिंग मिनिस्ट्री में। हा, ठीकु आहे। हाणे उन खां पोइ भाई प्रताप जो विज़न जेको आहे ॾाढो ज़बरदस्त आहे त हू इंटरनेशनल लेवल जे आर्किटेक्ट खे वठी आयो। ही लास्ट में असां थोरो शहर जी बर्पा थियण जो स्टार्टिंग सेगमेंट आहे उहो पूरो कंदासीं असां। त ओटो कोइंसबर्गर जेको जर्मन आर्किटेक्ट हो जंहिं बर्लिन में स्टेडियम ठाहियो हो ओलंपिक जे इनफेमस, छाकाणि त हुन में हिटलर जे टाइम ते थी हुई ओलंपिक्स, प्लस मैसूर जे राजा बि हुनखे हायर कयो हो पंहिंजे शहर खे विकास करण लाइ। ऐं काफ़ी जीअं भारत में अॼु बि मौजूदु आहे हीअ बिल्डिंग टाटा इंस्टीट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, त उनजी बिल्डिंग तमामु ख़ूबसूरत आहे बम्बई में। अहिड़े नमूने हुन तमामु वॾा वॾा ब्यूटीफुल प्रोजेक्ट्स कया हुआ अर्बन टाउन प्लानिंग में। त भाई प्रताप उनखे वठी करे हिते आयो टाउन प्लानिंग। न एक्चुअली ओटो एच जेके हुआ न, हा, उहे त फ्रॉम गवर्नमेंट साइड हुआ। अच्छा, गवर्नमेंट जे तरफ़ां आयो हो। ओके, उहे गवर्नमेंट जे तरफ़ां हुआ। इनिशियली स्केच ऐं इनिशियली प्लानिंग जेको माइंड में हो, हा, उहो गवर्नमेंट जे तरफ़ां हो। उन खां पोइ इन्हनि एडम्स खे हायर कयो। ओके, उन खां पोइ डिटेल प्लानिंग जे लाइ एडम्स खे हायर कयो। अच्छा, अॼु बि गांधीधाम जो प्लान भले इनिशियली ओटो ठाहियो, पर एडम्स प्लान जे नाले सां उहो चयो वेंदो आहे। ओके, ऐं उहो बि फॉरेनर हो? उहो बि फॉरेन जा हुआ। उहो बि फॉरेन जा। त ॾिसो इहो गांधीधाम जी चंडीगढ़ जी, हा, ॾिसंदा सिमिलरिटी आहे। हा, उते जा बि प्लानर्स ॿाहिरि वारा हुआ ऐं हिते बि ग्रिड टाइप प्लानिंग कई हो। ग्रिड सिस्टम आहे, हा, जीअं गांधीनगर ऐं चंडीगढ़ जो ओरिजिनल प्लानर हो उन रेडियल प्लानिंग कई हुई। 2 ॼणा हुआ, उन मां हिकिड़ो ॼणो प्लेन क्रैश में गुज़ारे वियो। अच्छा, त पोइ उन विड्रॉ कई पंहिंजी कंसल्टेंसी, पोइ ॿियो कंसल्टेंस रखियूं। उन एग्जैक्टली गांधीधाम वांगुर बि ग्रिड टाइप प्लानिंग कई चंडीगढ़ में। हा, ऐं गुजरात में गांधीनगर जी बि ग्रिड सिस्टम्स आहिनि। गांधीनगर त पोइ लेटर ऑन डेवलप थियो, पर उहो बि ग्रिड सिस्टम आहे। ग्रिड सिस्टम आहे, हा। त हाणे हिन सिस्टम में 2600 एकड़ में हीअ त थियो सम्झो खाको तयारु थियो, ज़मीन तयारु थी जिते शहर वसाइणो हो भाई प्रताप खे। हाणे असांखे ख़बर आहे शहर वसाइण लाइ ॿियो घणो कुझु खपे।
रोज़गार खपे, माण्हुनि जे लाइ स्कूल खपनि, एजुकेशन खपे, हेल्थ सर्विस, असां उन जे बारे में ॻाल्हाईंदासीं थोरो हाणे, भई जेको हिकु सिर जो उन कयो आहे बंदोबस्तु, कीअं उन जो विकास थियो आहे शहर जी बर्पा थियण में 1950s में 60s में, त उहो हिकु तमामु वॾो प्रोजेक्ट आहे पंहिंजो पाण में, जेको SRC जे थ्रू जी भाई जी जी एग्ज़ीक्यूट कयो। अॼु हुते हिकु थ्राइविंग सिटी आहे, हुते शहर आहे। गांधीधाम बाबति तव्हां ही किताब पढ़ी सघो था। मोहन गेहाणी जो तमामु सुठो किताबु लिखियलु आहे, गांधीधाम पोर्ट टाउन लेसर नोन फैक्ट्स जेको आहे उहो दीपक रामचंदाणी जो आहे लिखियलु। अरुणा जगतियाणी जेका श्री भाई प्रताप जी सुपुत्री आहे, उन्हनि जो बि हिकु तमामु सुठो किताबु लिखियलु आहे भाई प्रताप जी ज़िंदगीअ जे बाबति। इहे टे किताब तव्हांखे गांधीधाम बाबति वधीक ॿुधाए सघंदा।